में मां हमारी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, कुछ ॾींहंनि खां सिंध हुकूमत जे वज़ीरनि ऐं सेक्रेटरियुनि में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं मीडिया में अची रहियूं आहिनि। इहे बि चोबोल हलंदड़ हुआ त काबीना में वाद सां गॾोगॾु वज़ीरनि जे खातनि में पिणु फेरफार कई वेंदी। इन हवाले सां पार्टी अॻवान आसिफ अली ज़रदारी पारां सिंध जे वॾे वज़ीर ऐं काबीना जे मेंबरनि खे दुबई घुराए इजलास कयो वियो, जंहिंमें वज़ीरनि ऐं सेक्रेटरियुनि जा इख़्तिलाफ़ ख़तमु करण सां गॾोगॾु खातनि जी कारकर्दगी खे पिणु बहितर बनाइण जी हिदायत कई वई। तोणे जो सिंध काबीना जे मेंबरनि पारां अहिड़नि इख़्तिलाफ़नि वारनि ख़बरुनि जी तरदीद ईंदी रही आहे। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में साम्हूं ईंदड़ इख़्तिलाफ़नि, उन्हनि जो खातनि ते असर, काबीना में फेरफार ऐं वाद ते ॻाल्हाईंदासीं त छा इहो सभु कुझु अवामी मफ़ाद तहत थी रहियो आहे। इन लाइ अॼोके प्रोग्राम में असांजा महिमान आहिनि सीनियर तर्ज़ी निगार ऐं अफेयर मैगज़ीन जा एडिटर डॉक्टर अली अहमद रिंसा। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां प्रोग्राम में आया। डॉक्टर साहब, काफ़ी वक़्त खां इहे ख़बरूं तव्हांजी नज़र मां बि गुज़रियूं हूंदियूं त इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, वज़ीरनि जे विच में, सेक्रेटरियुनि जे विच में ऐं काबीना में वाद जे हवाले सां बि। तव्हां छा चवंदव त इन्हनि अहिड़ियूं ख़बरूं छो पियूं गर्दिश कनि? ॾिसो न, सभ खां पहिरीं त पार्टी जे अंदरि जेके बि इख़्तिलाफ़ आहिनि उहे काफ़ी टाइम खां खुलियल ऐं वाज़े इख़्तिलाफ़ माना हीअं आहिनि त कोई सियासी या नज़रियाती न आहिनि, पसंदि नापसंदि जा आहिनि या गिरोही मसलन मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेके लॉबिंग्स हुयूं ऐं ग्रुप्स जेके ठहियल आहिनि, मसलन नवाब यूसुफ टालपुर या उनजे पुट खे जेकॾहिं का कंहिं ज़िले में कंहिंजो इन्फ्लुएंस नथो वणे त हुते पार्टी वाबस्तगी खां बालातर थी हिक ॿिए सां उन्हनि जा जेके बि कशमकश थियनि थियूं। ईअं ई सिंध हुकूमत में जेका काबीना मौजूदु आहे, ज़िलनि में जेके सदर आहिनि, डिविज़नल सदर आहिनि, हिकिड़ो मामिलो रहियो आहे, पीपल्स पार्टी सां शुरू खां रहियो आहे। सेक्रेटरीज़ ऐं जेकॾहिं इन खां ॻाल्हि शुरू कयूं त उहो त तव्हांजो इशारो हूंदो एजुकेशन सेक्रेटरी पेचो साहब ऐं निसार खोड़ो, या पहिरीं निसार खोड़ो पंहिंजे पेचो साहब पीर मज़हर अॻूणे एजुकेशन मिनिस्टर जे हवाले सां ॻाल्हायो। पर छा थियो आहे त जेका ब्यूरोक्रेसी जीअं तरीक़े जीअं पुलिस डिमोरलाइज़ थी आहे सिंध में पोयनि 10-15 सालनि में, विद द पैसेज ऑफ टाइम पुलिस जो रोल ॼण त हिकिड़े मुंशी वारो या कमदार वारो अची रहियो आहे। पुलिस इफेक्टिव पुलिसिंग कान्हे, ॼण त कंहिं जेको बि DPO आहे, जेको DIG आहे, उनखे कंहिं न कंहिं वज़ीर जी या कंहिं सियासी अॻवान जी वञी उहा उताक जी हाज़िरी भरणी आहे त जीअं पोस्टिंग वठी सघे। लाइकवाइज़ जेके सेक्रेटरीज़ हुआ या जेके बि कामोरा आहिनि, उन्हनि में हर कामोरे जी जेका मेरिट कान्हे, मेरिट या त हू एक्सेसिबल केतिरो आहे कंहिं बि वज़ीर वटि, कंहिं बि मुशीर वटि या कंहिं बि चूंडियल नुमाइंदे वटि, पोइ उन जी डिस्क्रिशन ते या त उनखे हू सेक्रेटरी लॻाए थो या उनखे बिल्कुलु मंझिलो ॾेई कटे थो छॾे। त इहो प्रिविलेज सिर्फ़ु ज़रदारी साहिब जी भेणियूं पेचू साहिब जेको एज़ अ सेक्रेटरी इख़्तिलाफ़ कयो ऐं सस्टेन कयो। तव्हांखे यादि हूंदो उन अॻु में सिंध जे वॾे वज़ीर जी धीउ, उहो बि सीनियर ब्यूरोक्रेट आहे, नाहिद शाह, उन जा पीर मज़हर सां इख़्तिलाफ़ थिया ऐं 3 महीननि खां पोइ हुननि खे जेका एजुकेशन जी सेक्रेटरीशिप छॾणी पई ऐं उन ऑन रिकॉर्ड उन ज़माने में ॻाल्हायो बि पीर मज़हर जे हवाले सां। पीर मज़हर जेको एजुकेशन खे बहितरी जे बजाए ॿेड़ी ॿोड़े रहियो आहे। पर उनखे छाकाणि ॾिसो न, हीअ जेके मुख़्तलिफ़ खाता आहिनि, मसलन लोकल गवर्नमेंट जो खातो आहे, उहो हिकिड़ो जागीर तौरु, पुराणे ज़माने बादशाह हूंदा हुआ, पोइ जागीरूं अता कंदा हुआ त भई हीअ तुंहिंजी जागीर आहे, वञी उन मां पंहिंजो बि गुज़र कर ऐं बादशाह सलामत ताईं बि हिसो अचे। ईअं मुख़्तलिफ़ माण्हू, मसलन नादिर मंगसी खे उन ज़माने में फूड जो खातो हो टेन्योर में, उहो उनजी जागीर हुई, उन में ॿिए कंहिंजो इन्फ्लुएंस न थींदो हो। ईअं मुख़्तलिफ़ खाता एज़ ए जागीर ॾिना विया। त पोइ जेकॾहिं उन्हनि में कोई अहिड़ो ईमानदार या सुठो ब्यूरोक्रेट आयो पिए त वज़ीरनि जी हिकदमि मथे शिकायत पई वई त भई हाणे ॿियनि सभिनी खे फ्री हैंड आहे, बाक़ी तव्हां असांखे अहिड़ो सेक्रेटरी ॾेई छॾियो आहे जेको नथो माना असांखे कमु करणु ॾिए। मतिलबु इहो आहे त हू असांखे जेके बि फाइल्स आहिनि जंहिंमें जाइज़ नाजाइज़ जे लाइ कुझु न आहे पुछा करिणो, उहो नथो करणु ॾिए। ऐं पोइ वरी उन ई कामोरे ते या सेक्रेटरी ते रेड क्रॉस लॻी वेंदो। अहिड़ा काफ़ी असां ज़ाती तरफ़ सुञाणियूं सुठा ऐं ईमानदार जेके कॉम्पिटेंट ब्यूरोक्रेट हुआ। इन सॼे पीरियड में उहे हिकिड़े वॾे मेंटल एग्नी मां गुज़रिया, उन्हनि खे साइड लाइन कयो वियो, पोस्टनि हटायो वियो ऐं उन्हनि जी जॻह ते जेके यसमैन कमदार या मुंशी जहिड़ा हूंदा हुआ सेक्रेटरी आया। मतिलबु हिते यसमैन जहिड़ा माण्हू हली था सघनि जेके इन जागीर में जेको आहे हिसे पती में का बि अहिड़ी ॻाल्हि न कनि, हिन जो हिसो पती इन्हनि खे मिले, मथे बि हिसो पती मिलंदो रहे। बिल्कुलु, हुननि खे उहे जागीरूं आहिनि। जेकॾहिं जागीरूं न हुजनि त कोन, मसइलो एरीगेशन जी छा मेरिट हो? एरीगेशन ऐं
धारेजो साहब असांजो इरिगेशन जो मिनिस्टर रहियो ऐं उन जे सॼे टेन्यूअर जे अंदरि हिकिड़ो वर्स्ट फ्लड आयो 2010 जो। इन खां अलावा जेके 2 दफ़ा जेके बरसातूं थियूं जिन जे नतीजनि में शहरनि में पाणी बीठो, त इहो सॼो पीरियड हो। उन खां कंहिं पुछाई कोन कयो। पूरी दुनिया जे अंदरि जेके बि महज़िब समाज आहिनि उन्हनि में जेकॾहिं फेल्यूअर्स ईंदा आहिनि किन खातनि जा, सपोज़ उते रेलवे जे खाते जे हवाले सां कोई स्कैंडल ईंदो आहे, को होम डिपार्टमेंट कंहिं बि खाते जे हवाले सां, त वज़ीर साहिबु शर्म वटां इज़त वटां हू पंहिंजो खातो छॾे त भई मां नालाइक़ साबित थियुसि, मां न करे सघियुसि, हू हटी वेंदो आहे। हिते तव्हांखे कहिड़ो मिसाल आहे? असां वटि आहे ई कोन, मिसाल ई कोन्हे। अच्छा, वॾे वज़ीर पार्टी अॻवान आसिफ़ ज़रदारी सां मुलाक़ात कई आहे, काबीना जे ॿियनि मेंबरनि खे बि उते घुरायो वियो। तव्हां सम्झो था त हाणे जेको पार्टी जा मामला या सिंध हुकूमत जा जेके बि मामला तय थींदा, दुबई खे हुनजो मर्कज़ बणायो वियो आहे, दुबई में इहो सभु कुझु थींदो हाणे? ॾिसो न, इहो ईअं त ट्रेंड रहिया आहिनि माज़ी में बि। कंहिं ज़माने में लंडन मिसाल मुतहदा जे हवाले सां लंडन उन्हनि जो बेस रहियो आहे, पोइ बल्कि 20 सालनि खां लॻभॻि उतां ई उहा पार्टी हलंदी रही आहे। ऐं ईअं ई बेनज़ीर साहिबा जलावतनी में हुई त दुबई मां या लंडन मां, या ईअं नवाज़ शरीफ़ जे जलावतनी मां। त इहो पार्टियुनि खे पार्टी सरबराह किन बि सिक्योरिटी रीज़न्स जे करे जेकॾहिं ॿाहिरां हलाइनि था, त इन में को एॾो वॾो ऐब कोन्हे। ऐब इन में आहे त तव्हांखे जेके बि अख़्तियारात मिलियल आहिनि उहे माण्हुनि जे भले लाइ केतिरो कमु था अचनि। ॾिसो न, सिंध जे अंदरि चङो छॾे था ॾियूं, असां मुशर्रफ जो सॼो पीरियड छॾे था ॾियूं, उन खां अॻु जा बि हिसाब छॾे था ॾियूं। 6 सालनि खां त कंटिन्यूअस सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। जेकॾहिं सिंध जे कंहिं बि शहर में पीअण जो साफ़ पाणी नथो मिले माण्हुनि खे, उते अस्पतालूं, उते स्कूल, या उते जे रोड रस्ता नालियूं, या उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि जा त हर साल बजट में पैसा रखिया था वञनि। ईअं न आहे त बजट में पैसा न आहिनि, या सिंध हुकूमत जेको आहे उन्हनि खे एलोकेशन नथी ॾिए, या हीउ जेको लोकल गवर्नमेंट जो खातो आहे इहो छा आहे? हिन जो कमु आहे त भई तव्हां जीअं घर में हिकिड़ी मासी रखंदा हो जेका अची ॿुहारी थां करे, ऐं मासी तव्हांखां पघारूं वठंदी रहे पर थां ॿुहारी न करे, डस्टिंग न करे, तव्हांजे घर जी छाल थींदी। त लोकल गवर्नमेंट छा आहे? त उहा उन्हनि शहरनि में भंगियनि जूं पघारूं आहिनि, उन शहर में जेको सीवरेज जो पाणी आहे, जेको ड्रेनेज जो पाणी आहे, जेको उन्हनि खे पंप करे ॿाहिरि कढणो आहे, उन जा पैसा आहिनि उहे सॼा। TMO साहिबु ऐं हिकिड़ी वॾी सॼी चेन ठहियलु आहे, ढोलण साहिबनि खां वठी TMOs ताईं, TMOs खां हेठि ताईं, उहो माना कूड़ा चेक, कूड़ा वोचर साइन थियनि था। सिंध जे कंहिं बि शहर में वञो तव्हांखे माना उन घटियनि मां, उन रस्तनि मां हलण जे लाइ सम्झो त हिकिड़ी वॾी दिलि गुर्दो खपे थो। अच्छा डॉक्टर साहब, सिंध में असल चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे केरु? मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे बि ख़बरूं गर्दिश कंदियूं रहियूं त वॾो वज़ीर, सिंध जो वॾो वज़ीर त आहे, पर उन वटि इख़्तियार कोन्हनि, उन वटि पावर कोन्हनि। पार्टी जा जेके फ़ैसिला आहिनि, सैयद अवैस मुज़फ़र करे थो, या केॾीमहिल फरियाल टारपुल जो नालो गर्दिश में करे अचे पियो, त इहे मामला कंहिं वटि तय था थियनि, या जंहिंखे जेको मसइलो थिए थो त उहो पंहिंजी पहुच रखंदड़ माण्हू ताईं वञे थो, पोइ उनजी सोर्स ज़रिए जेके आहिनि से राब्ता थियनि था, बदिलियूं थियनि थियूं, मुक़ररियूं थियनि थियूं? पुठी गवर्नमेंट में सिंध जे वॾे वज़ीर जो मुख़ालिफ़ धुर पारां बि इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया। सेक्रेटरी हो जेको वॾे वज़ीर खे रिपोर्ट कंदड़ आहे। हिकिड़े ॾींहुं वॾो वज़ीर आयो ऑफिस में, पुछा कीअं सेक्रेटरी जो चई तो बदिली थी वियो। पुछा कीअं त कंहिंजे चवण ते बदिली थियो आहे। तव्हां इन मां अंदाज़ो कयो त असांजो सिंध जो चीफ एग्ज़ीक्यूटिव केतिरो इफेक्टिव आहे, उन्हनि खे पंहिंजे सेक्रेटरी जी बदिली थियण जी ख़बर न हुजे। सेक्रेटरी छो बदिली थियो, हर कंहिं में ख़बर आहे त उन कंहिं माण्हू खे नाराज़ कयो, बदिली थी वियो। त हाणे सिंध जे अंदरि इहो ख़ुदि पीपल्स पार्टी खे हींअर सोचणु खपे। माना हीउ पुराणो ज़मानो न आहे, माना हीउ फ्री हैंड सम्झनि था त जीअं त सिंध में कोई चैलेंज मौजूदु कोन्हे, न कॉम्परस्तन में हाल आहे, न की वफ़ाक़ी पार्टी में आहे, न को इमरान ख़ान जी पार्टी मौजूदु आहे। नतीजे में सिंध में पीपल्स पार्टी की चैलेंज कोन्हे। इन करे पीपल्स पार्टी खे तव्हां उन ट्रेडिशनल पुराणे अंदाज़ में हलायो, जंहिंजे अंदरि तव्हां मुख़्तलिफ़ खातनि खे अहिड़ा माण्हुनि जे हवाले कयो जेके माना उनखे इफेक्टिव, मतलब तव्हांजो खुराक खातो, तव्हांजो इरिगेशन, तव्हांजी हेल्थ, तव्हांजी एजुकेशन, तव्हांजे मुख़्तलिफ़ जे खाता आहिनि। इहे सम्झो त प्रोफेशनल टाइप माण्हुनि खे हुजणु खपनि। इरिगेशन उन वटि हुजे जंहिंखे ख़बर हुजे त सिंध जी आबपाशी जो निज़ाम छा आहे, पिछड़ी ते आबादगारी ज़रूरत छा थींदी आहे। त हाणे जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव वारो सुवालु आहे, इहो त हाणे ओपन ट्रुथ आहे त सिंध जे अंदरि पावर जा खोड़ मर्कज़ आहिनि। रुगो तव्हां 3 चया, अहिड़ा खोड़ मर्कज़ आहे। पोइ गवर्नमेंट में आगा सराज दुरानी जी जेका मिनिस्ट्री हूंदी, उन जे अंदरि कोई बि मुदाख़लत न करे सघंदो। ईअं सभिनी वटि फ्री हैंड आहे। ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जी मिनिस्ट्री छा हूंदी,
माना इन सभिनी वटि फ्री न ईअं वरी जॾहिं MQM कोलिशन में हूंदी त MQM जी मिनिस्ट्रियुनि में ही सो न करे सघंदा हुआ मुदाख़लत। डॉक्टर साहब ईअं पोइ सिंध जे वॾे वज़ीर जे पंहिंजी जेका हुनजी चीफ एग्ज़ेक्टिव वारी पोस्ट आहे उन जा उन ते कहिड़ा असर पवनि था या उन जे पावर्स ते कहिड़ा असर पवनि था, सूबे जा कमकार कीअं हलंदा, जेको वज़ीर आहिनि उहे कंहिंजे चवण में न हुजनि त करप्शन जेके थियनि थियूं, मनमानियूं जेके थियनि थियूं, जेके गुज़िरियल केतिरनि सालनि खां हलंदियूं रहियूं आहिनि, छा इहे हलंदियूं रहंदियूं जेकॾहिं सूबे जो जेको वॾो वज़ीर आहे उहो बाइख़्तियार न आहे, बेइख़्तियार आहे त? ॾिसो न 6 सालनि खां त ईअं ई मामला हलिया आहिनि ऐं उहो ईअं कोन्हे त को उनजा नतीजा असांजा ॾाढो न आहिनि। कॾहिं उरड़ी जी वबा थी अचे, कॾहिं कारी कामण जी वबा थी अचे, कॾहिं ख़ुदि असांजो पेचुए साहिबु ऑन रिकॉर्ड इहो ॿुधायो त पीर मज़हर साहिबु 30,000 नौकरियूं जाली ॾिठियूं आहिनि। ॿियो केरु नथो चए, इहो को साहिबु ई नथो चवे, को सियासी मुखालिफ़ नथो करे, को तर्जा निगार नथो चवे, उहो ख़ुदि एजुकेशन जो सेक्रेटरी उहो वॾे वाक़े चवे थो त पीर मज़हर साहिबु एजुकेशन मिनिस्टर जी हैसियत में ही कार्रवायूं करे चुको आहे सिंध सां। त ही माना हाणे सोचण जो मुक़ाम रुगो इन्हनि ते ख़ुदा करे असांजी का अपील पहुचे। हाणे ॾिसो न पार्लियामेंट जे अंदर भी तब्दीली न ईंदी, सिंध जे अंदर भी का हिज़्ब इख़्तिलाफ़ कान्हे जेका इन्हनि खे इफेक्टिवली किथे प्रेशर में आणे। फंक्शनल लीग या जेके ॿियूं मुखालिफ़ धुर जी जमायतूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं मौक़ो मिलंदो त बि उहो इन्हनि खां मुख़्तलिफ़ का कारकर्दगी कोन ॾेखारींदा। हीअ सभु हिकिड़ो ॼण त इलीट क्लब आहे, वॾेरनि जो जागीरदारनि जो पाण में हिकिड़ो ॻठ जोड़ आहे जेको सिंध खे कंट्रोल थो करे। हाणे आहे इन्हनि खे का अपील करणी त ख़ुदा जे वास्ते तव्हां वटि खोड़ हाणे ॾोकड़ जमा थी विया हूंदा। हाणे माण्हुनि जी तरक़ी जा पैसा, इहे ॾिसो न, हीअ पैसा उहे न आहिनि। हिकिड़ा हूंदा ॾिसो टैक्स जा पैसा, हिकिड़ो इनकम टैक्स जो ऑफिसर आहे जंहिंखे सेठ खां जेके इनकम टैक्स लॻायो उन मां को बारगेन थी उनखे को ख़र्ची मिली, उहा अलॻि शइ आहे। या थाणेदार पुलिस वारे खे जेकॾहिं की ॾोहारी खां का हीउ जेको पैसो आहे उहो सिंध जे ख़ालिस तरक़ियाती रिथान जो पैसो आहे। तव्हांजा जेके बि डिपार्टमेंट आहिनि इहे सिंध जी तरक़ी जे लाइ जवाबदार आहिनि, उनजी बजट तरक़ियाती रिथान में अचे थी ऐं हीअ उन में जेको पैसो खाइनि था पोइ नतीजे में इन्हनि जे ट्रेजोरियुनि में पिया आहिनि, बैंकुनि में बि सभु जमा कोन था कराए सघनि, कुआ जा खाए था वञनि। ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, वज़ीरनि जे खातनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे खातनि जी तब्दीली थींदी रहे थी। केॾी महिल कंहिंखे ॾियनि था, उन खां वठी करे वरी ॿिए खे ॾियनि था। तव्हां सम्झो था त इन ईअं छो थो कयो वञे? इन सां जेको कारकर्दगी ते असरु पवे थो, आवाम जेको लोड़े थो उन ते पाण पोइ ॻाल्हायूं था। हे जेको खातनि जी फेरफार थिए थी, फरमाइशनि ते थिए थी, इख़्तियारनि जी जंग आहे, इन जी कहिड़ी वजह आहे? ॾिसो न, ग्रुप्स ठहनि था MPS जा या मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेके माण्हू इन्फ्लुएंशियल, हिन भेरे त कोशिशि कई वई आहे त अञा ताईं नंढी कैबिनेट कमु करे रही आहे। काफ़ी खाता ख़ुदि CM साहिबु वटि आहिनि ऐं इन इंतज़ार में त मथां MQM कोलिशन खे जॉइन करे इन खे अमानत तौरु हुन जा खाता रखिया विया आहिनि। तव्हां जेका गुज़िरियल गवर्नमेंट हुई, गुज़िरियल 5 साल पीपुल्स पार्टी जा हुआ, उन्हनि जे अंदरि त अलाए केतिरा खाता ठाहिया विया, नवां खाता ठाहिया विया। उन्हनि जे अंदरि जेके मिनिस्टर्स, इहे वरी अरिड़हीं आइनी तरमीम जे करे हाणे थोरो पाबंद थिया आहिनि त हिकिड़ी डाउन साइज़ काबीना रखनि। पर इन काबीना जे अंदरि 2 या 3 मिनिस्टर्स, जीअं बेजराणी साहिबु आहे सीनियर पार्लियामेंट्री, ना उनजे हवाले सां कोई एॾो वॾो ख़बर न आहे अॼु खां पोइ छा थो थिए, पर सोफार हुन ते के एॾा वॾा न आहिनि। या मुराद शाह जी जेका नाणे वारी वज़ारत आहे, मुराद शाह खे कंहिं हद ताईं सलाहकार हुनजो जेको आहे। पर इन खां अलावा तव्हांजा खोड़ अहिड़ा खाता आहिनि जेके वरी बि उन्हनि माण्हुनि जे हथ में आहिनि। लोकल गवर्नमेंट हाणे वरी केरु पियो हलाए, या पब्लिक हेल्थ जो खातो तव्हांजो कंहिं वटि आहे, होम जेको ॿुधूं था त वञण वारो आहे। त हिननि सभिनी खातनि जे हवाले सां जेका इफेक्टिवनेस आहे, या जेकॾहिं निसार खोड़ साहिब वटि ई एजुकेशन आहे, निसार खोड़ साहिब जी एजुकेशन जे हवाले सां कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे?
तव्हां ॾियो अकेडमिक्स कंहिंखे ॾियो जंहिंखे ख़बर हुजे उन खाते जी, हाँ। या ईअं तव्हां कानून जी वज़ारत जेका ॾेई छॾी, माना मुख़्तलिफ़ अहिड़ा वज़ारतूं आहिनि जेके उन सां लाॻापियल रिलेवेंट माण्हू न आहिनि पर ख़ुशि रखण लाइ या इंगेज रखण लाइ आहिनि। पर जेकॾहिं उन सां लाॻापियल माण्हू कोन्हनि, उन्हनि खे उनजे कमकार जी सही ख़बर न आहे, उनजी ॼाण कोन्हे, तव्हां सम्झो था त पोइ खातनि जी कारकर्दगी ते असरु पवे थो, खातनि जा कमकार उहे नथा हली सघनि, उन में बहितरी नथी अची कमु सघे। त करिणो ई न आहे न, तव्हां हीअ ॻाल्हि सम्झो न त जेको एरीगेशन खातो आहे उहो लगातार जीअं अंदाज़ सां हलियो। एरीगेशन अॼु खां न, बसि नादिर अकमल लगारी खे ॾिनो वियो कंहिं ज़माने में, मुशरफ जे ज़माने में, उन खां पहिरीं शायदि फंक्शनल लीग जे के हमराह वठो, त हीअ हिकिड़ो लगातार उन्हनि माण्हुनि जे हथ में रहिया एरीगेशन। सिंध जी ज़राअत सिंध जो बैकबोन आहे, चयो वञे थो न सिंध जी 70% आबादी जो जेको रोज़गार आहे या ज़िंदगी जो गुज़ारो आहे ज़राअत ते आहे। ज़राअत सिधी सही लाॻापियल आहे, एरीगेशन तव्हांजी इफेक्टिव हूंदी, तव्हांजी जेका एग्रीकल्चर ठीक थींदी। हाणे एरीगेशन में तव्हांजा जॾा माण्हू हूंदा त तव्हांजी एग्रीकल्चर जी जेका सूरत हाल इहा ई हूंदी जो ऐं जंहिं इलाइक़े जो आहे जोही जो, उन में इन करे पाणी न हूंदो आहे जो असांजे जोही जे माण्हुनि जी जेका अॻियाड़ी आहे उहा आहे जो MNA उतां चूंडियो वियो आहे रफ़ीक जमाली। पहिरियों हुन जूं ज़मीनूं पवनि थियूं, पोइ जोही तालुके जी हद शुरू थी थिए, उतां ई चूंडियो वियो आहे, पर हुतां पाणी बंदि कयो माण्हुनि जो, ऐं पोइ इहो 8 सालनि खां हले पियो थो, ऐं इरीगेशन वारा कुझु करे कोन था सघनि ते। इन जो खातनि जी कारकर्दगी जे हवाले सां ॻाल्हि कईसीं, जॾहिं उहे लाॻापियल माण्हू न हूंदा त खातनि जी जेका कारकर्दगी आहे उहा बहितर नथी थी सघे, आवाम खे उनजो लाभ नथो मिली सघे, आवाम जेको भोगे थो। जेको हिते क्राइटेरिया त इहा आहे ई कोन त उन खाते खे इफेक्टिवली माण्हुनि जी फलाह हलाइणो। ॾिसो न, जेकॾहिं मक़सदु इहो हुजे त इहो जेको खातो आहे एजुकेशन आहे, हेल्थ आहे या पब्लिक हेल्थ आहे, इन में अहिड़ो माण्हू आणिजे जेको अहिड़ियूं स्कीम्स डिज़ाइन करे ऐं उन्हनि खे एग्ज़ीक्यूट करे जंहिंसां माण्हुनि जो भलो थिए, पोइ तव्हां माण्हू उन मुताबिक़ ॻोल्हींदव। पर तव्हांजी नियत अहिड़ी हुजे त इन खाते में अहिड़ो माण्हू लॻाइजे जेको इन खाते मां मैक्सिमम कढी सघे ऐं पाण बि खाए ऐं असां ताईं पहुचाए, पोइ तव्हां वरी अहिड़े क़िस्म जो माण्हू ॻोल्हींदो। सिंध जे अंदरि डिफरेंट डेवलपमेंट अथॉरिटीज़ आहिनि, या सपोज़ लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी, हुनजो केरु ऑडिट त करे त उहे पैसा लाड़कानो डेवलपमेंट अथॉरिटी जा काॾे विया। अहिड़ी खोड़ डेवलपमेंट, गोरख डेवलपमेंट 2 टे ॾींहं पहिरीं अख़बार में वॾो तुमतराक सां इश्तिहार शाया थियो त वॾी सिंध में हिल स्टेशन आहे गोरख, हाणे मुंहिंजे इलाइक़े में आहे, उते कुझु बि कोन्हे। माना हीउ सॼो अख़बार जो जेको इश्तिहार आहे इन जो ख़र्च ई अजायो आहे, उते माण्हू वञे त रुञ लॻी पई आहे। हिकिड़ो भॻल टुटल को नंढो रेस्ट हाउस आहे जंहिंमें बि का फैसिलिटी कान्हे, का शइ कान्हे उते, ऐं सॼो जेको रोड आहे 50 दफ़ा नए सिरे रोड ठही चुको आहे, ठहंदो आहे रहंदो आहे, न पाणी आहे न ॿियूं जेके हिकिड़े सहूलियतूं थींदियूं आहिनि कंहिं हिल स्टेशन लाइ। हाणे अहिड़े क़िस्म जो तव्हांजो उहा बि गोरख डेवलपमेंट अथॉरिटी, का सेवन डेवलपमेंट अथॉरिटी, का लाड़काना डेवलपमेंट अथॉरिटी, अहिड़ियूं खोड़ डेवलपमेंट अथॉरिटीज़ आहिनि, ऐं उते ऑन ग्राउंड वञो त तव्हांखे का शइ बि नज़र न ईंदी। डॉक्टर साहब, इंतज़ामी हवाले सां त ब्यूरोक्रेसी सां वज़ीरनि जा इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं या इन जे सबबनि ते बि ॻाल्हायोसीं, पर इन सां आवाम जे कमनि कारनि ते कहिड़ो असरु पवे थो जॾहिं आवाम उन्हनि लाॻापियल ऑफिसनि में वञे थो त भई मिनिस्टर आहे, खाते जो कमकार हलंदो हूंदो, जॾहिं उते उन्हनि जा अॻु में ई इख़्तिलाफ़ हूंदा त आम जेको माण्हू आहे उनजो जेको जाइज़ कम आहिनि उहे बि न थी सघंदा। माण्हू जा जाइज़ कम पंहिंजी जॻह ते, मां तव्हांखे मज़ेदार हीअ हिकिड़े वॾे असां ब्लैक होल में रहूं पिया, हीउ सॼो ब्लैक होल थी वियो आहे। माण्हुनि जा बि कम जाइज़ कमनि लाइ माण्हू कोन था वञनि, माण्हू बि नाजाइज़ कमनि लाइ वधीक भॼ कनि था। उन्हनि जा जेके मिनिस्टरनि में बदिलियुनि जा, नौकिरियुनि जा, ॿियनि जा, कोई माण्हू उथी करे इन लाइ कोन थो वञे त मुंहिंजे इलाइक़े जे अंदरि फिलाणे रोड जी जेका स्कीम जेका तव्हां मंज़ूर कई, ही टेंडर थिया हुआ, मूंखे ॿुधायो त रोड किथे ठहियो आहे, इन लाइ माण्हू न वेंदा। माण्हू उते वेंदा इन लाइ त उन्हनि खे पंहिंजी का नाजाइज़ कमु हूंदो, माण्हू उन्हनि जे लाइ वधीक इफेक्ट चवंदा। पूरी सोसाइटी जे अंदरि हिकिड़ी जेका करप्शन एक्सेप्टेबल थी वई आहे, जेको चङो माण्हू आहे उनखे तव्हां चरियो सम्झो, पर इहे मथां खां थी आहे न त मथां खां ज़रूरु थींदी वई आहे त जेका लीडरशिप ठीकु आहे या तव्हांजी क़यादत ठीकु आहे त हेठि ताईं उहो मैसेज वेंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां सम्झो त मथे बि ईअं ई आहे त पोइ हेठियों माण्हू बि उन रंग में माण्हू सम्झंदा असांजो कमु ई इन तरीक़े सां थींदो त ठीकु आहे, भला इहो ई तरीक़ो असां बि खणूं। अच्छा, कलमदान जेके मटाइण सां तव्हां सम्झो था त इन सां करप्शन घटिजे थी, करप्शन वधे थी, या जेको अॻ ई खातो तबाह थियल आहे उनखे वरी जॾहिं ॿियो अची करे वज़ीर संभाले थो, पोइ उहो उन सां कहिड़ो असरु थो करे? ॾिसो न, हीअ जेके हिकु सभिनी खां पहिरीं त पीपल्स पार्टी जी क़यादत डिक्लेयर करे त कलमदान असां अता जेके ॾियूं था उहे कहिड़ी क्राइटेरिया जे तहत ॾियूं था,
उहे केतिरो ट्रांसपेरेंट आहिनि, माण्हुनि ॾे केतिरो हू सवाइ इलेक्शन चवंदा त माण्हुनि खां वोट वठी आया आहियूं, इन करे असांखे 5 सालनि खां पोइ पुछा कजो भई तव्हां अकाउंटेबल केतिरा आहियो, केतिरो क्रिटिसिज़म लाइ ओपन आहियो। ऐं हींअर जीअं पंजाब जी असेंबली राइट टू इन्फॉर्मेशन जो बिल पास कयो आहे, ईअं सिंध जे अंदरि अहिड़ो ई बिल पास थियणु खपे जो कोई बि माण्हू उथी बीही तव्हांजे वर्क्स एंड सर्विसिस खाते में डॉक्यूमेंट वठी सघे त तव्हां जेको फलाणो स्कीम हुई, फलाणो रोड जो बि कंहिंजो जेको ठीको हो या टेंडर हो, उनजे अंदरि ट्रांसपेरेंसी केतिरी हुई ॿुधायो। त अहिड़े तरीक़े सां तव्हांजा जेके कलमदान आहिनि चेंज थियण सां को फ़ाइदो पवंदो या नुक़सानु को फ़र्क़ु पवंदो। हींअर हीअ आहे त जेको नानी रिधण वारी ॾोटरा खाइण वारा, उन अंदाज़ सां तव्हांजे डिस्क्रिशन ते आहे त कंहिंसां तव्हांजो जेकॾहिं मन लॻे थो ठहो था या उनजी ॻाल्हि वणे थी त उनखे को खातो ॾेई छॾियो, ऐं जंहिंखां नाराज़ थियो त उनखां तव्हां वापसि वठी छॾियो। डॉक्टर साहब, ब्यूरोक्रेसी जे हवाले सां ॾिसे त गुड गवर्नेंस जी बि खोट आहे, अमन अमान जी सूरत हाल सॼी सिंध में इंतिहाई ख़राबु आहे। मजमूई तौर ते अगवा जा जेके वाक़िया थियनि था उन में ख़ैरपुर जेको आहे हिन वक़्तु हिट लिस्ट ते आहे, जिते जेको CM जो पंहिंजो जेको आहे सो ज़िलो आहे, त उन में तव्हां पुलिस ऑफिसर जी मुक़ररी बि जेको आहे सो रोलड़े जो शिकार आहे। ईअं छो थो थिए जॾहिं त घरू खातो पिणु वॾे वज़ीर वटि आहे? ॾिसो न, तव्हां सिंध जे अंदरि तमामु सुठा ऑफिसर मौजूदु हुया आहिनि, माण्हू इंस्पायर हुआ। तव्हां अॼु खां 10-15 साल पोइ हिते ॾिसंदो त सिंध जे अंदरि त बल्कि ॾंद कथाई तौर ते मुख़्तलिफ़ पुलिस ऑफिसरनि खे उहो खणी माण्हुनि जूं एक्सपेक्टेशन्स एग्ज़ाग्रेटेड हुयूं, एतिरो रियलिस्ट न हुयूं। को उहे मसीहा कोन था थियनि, उहे बि समाज जा इंसान आहिनि, उहे निस्बतन घटि ॿिए पंहिंजे उन बिरादरी खां निस्बतन घटि उन क्रिमिनल्स खे सपोर्ट कंदड़ थियनि था, पर सुठा ऑफिसर हुआ आहिनि। ऐं उन्हनि खे जेका मुक़ररी आहे, मुंहिंजो सॼो पुलिस खातो डिमोरलाइज़ थियल आहे। सुठे ऑफिसर खे इहा ख़बर हुजे त जेकॾहिं मां इंडिपेंडेंटली एक्शन खणंदुसि कंहिं बि ॾोहारी जे ख़िलाफ़ु, ऐं उन जे लाइ कंहिं वॾे साहब जी चिठी ईंदी ऐं ओबलाइज न कंदुसि, त माना ईंदड़ 2-3 सालनि पोस्टिंग ते न हूंदुसि। नतीजे में हू बि कंप्रोमाइज़ करणु सिखी विया आहिनि। पोइ ॾिसनि था त जेकॾहिं कंहिं ॾोहारी ते या कंहिं ते का पहिरीं जांच वठनि था त कंहिंजो माण्हू आहे। जेकॾहिं ख़बर थी पए त हीअ फलाणे ख़ान साहब जो माण्हू आहे, त उन ख़ान साहब खे न्यापो कनि था त माण्हू खे चओ त थोरो हथु हल्को रखे, असांजे इलाइक़े में ॾोह न करे ॿिए हंधि जॾहिं वञे इन करे। ईअं सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहनि ते केटियूं आहिनि। शिकारपुर ज़िले जी सूरत हाल ख़राबु आहे। ख़ैरपुर जी आहे, शायदि तव्हांजो जेको मोरो आहे टोल प्लाज़ा, इन खां वठी तव्हांजे ख़ैरपुर वारे ताईं इन्हनि जे विच में ई सॼो अगवा जो वारदातूं थियनि, बल्कि सईदाबाद टोल प्लाज़ा खां वठी होसताईं थी रहियूं आहिनि। ऐं तव्हां उन में थोरी पंहिंजी CID ठीकु रखे, पुलिसिंग ठीकु रखे, इनखे कंट्रोल करे सघो था। DPOs सुठा अचनि था, ऐं उहे कंहिं हिकिड़े वॾे माण्हू खे नाराज़ कनि था, उन खां बाद में उन्हनि जी छुटी थी वञे, वरी ॻोल्हे अहिड़ा माण्हू था तव्हां जिन जी शिकायतूं ख़ुदि पुलिस ऑफिसरनि पारां बि कयूं वयूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, हाणे ॻाल्हि कंदासीं खातनि जे हवाले सां, त हिकिड़े वज़ीर वटि हिक खां वधीक खाता आहिनि। जेकॾहिं अवैस मुज़फ़र साहब जी ॻाल्हि कंदासीं, मकानी इदारा, हाउसिंग, पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग, रूरल डेवलपमेंट जा खाता बि उन वटि आहिनि। मंज़ूर वसाण वटि एंटी करप्शन, जेल, माइंस ऐं मिनरल्स, जाम ख़ान शोरे वटि लाइव स्टॉक ऐं फिशरीज़, वॾे वज़ीर वटि 16 खां मथे विज़ारतूं हिन वक़्तु आहिनि, जॾहिं त टोटल 46 जेके आहिनि से विज़ारतूं आहिनि। त तव्हां छा था सम्झो त पीपल्स पार्टी वटि छा के बहितर ॿी का क़यादत मां को माण्हू कोन्हे, या ॿिया सभु माण्हू नाअहल आहिनि जो हिकिड़े जेके वज़ीर वटि 3-4 खां मथे जेके आहिनि उन्हनि खे खाता संभालण ॾिना विया आहिनि? वॾे वज़ीर वटि जेके खाता आहिनि, छा वॾो वज़ीर सिंध जी वॾो वज़ीर बि आहे, उन कमकार खां हटी करे 16 खातनि में छा पियो थिए, कीअं पिया हलनि, उन्हनि सभिनी खे जेको आहे सो चेक एंड बैलेंस उन ते रखी सघंदा? ॾिसो न, इहो ह्यूमनली हिकु त इम्पॉसिबल आहे त कोई हिकिड़ो माण्हू हिकु ई वक़्तु, इहो पाकिस्तान में ट्रेंड रहियो आहे। असांजे नवाज़ शरीफ़ साहब वटि अंदाज़ो कयो त ख़ारजा मिनिस्टर बि पाण आहे, वज़ीर आज़म बि पाण आहे। त अहिड़े क़िस्मनि जा जेके रिवायतूं जेके ख़राबु मथे खां हेठि ताईं शुरू थियनि थियूं सिंध जे अंदरि, जीअं तव्हां ॿुधायो त 16 खाता, इन में हिकिड़ो त इहो MQM वारो लाचार जेको हो त मथां कॾहिं बि शामिलु थिए, इन करे उन्हनि जूं जेके मिनिस्ट्रीज़ आहिनि, अञा जग हले पई त अञा खाता ॾियो असांखे, हा, उहे पाण वटि रिटेन करणा आहिनि। छा आहे त तव्हां अरिड़हीं आइनी तरमीम खां बाद में तव्हांखे नंढी काबीना रखणी आहे, ऐं उन काबीना जे अंदरि तव्हां तमामु सुठा माण्हू पीपल्स पार्टी जे अंदरि असां ज़ाती तरफ़ सुञाणियूं तमामु सुठा हिकिड़ा ईमानदार, बल्कि इफेक्टिव, ऐं उन्हनि खे ख़बर आहे पंहिंजे कम जी, उहे बि माण्हू आहिनि। पर उन ॾिसो न, ऐं पोइ गवर्नमेंट में मुंहिंजो हिकु दोस्त आहे, कॾहिं ज़रूरत पई ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ ते ॻाल्हायूं था। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि पे कईसीं त उन्हनि वज़ीरनि जी जिन वटि हिक खां वधीक खाता आहिनि ऐं इहा बि ॻाल्हि कईसीं त छा पीपल्स पार्टी वटि जेके आहिनि से सुठनि माण्हुनि जी खोट आहे या ॿी कंहिं क़यादत ते उन्हनि जो को भरोसो कोन्हे या ॿियनि मेंबरनि खे छो नज़रअंदाज़ कयो पियो वञे? मुझे अर्ज़ कयो त पीपल्स पार्टी में हर क़िस्म जो माण्हू वॾी पार्टी आहे ऐं काफ़ी उन्हनि जी लीडरशिप में तमामु सुठा ईमानदार मिनिस्टर्स आहिनि ऐं उहे परफॉर्म कनि बि पिया ऐं कंदा रहिया आहिनि, पर उहे तमामु थोरा आहिनि ऐं उन्हनि जो पंहिंजो सियासी या पब्लिक रोल पंहिंजी जॻह ते, पर हीउ जेको मुरवज सिस्टम आहे इन जे अंदरि उन्हनि खे ॼण त हिकिड़ो सादो या थोरो कम अकल सम्झो वेंदो आहे। कंहिं ज़माने में अमर जलील हिकिड़ो अफ़सानो लिखियो, सियाणनि में हिकु भूख, सियाणनि हिकिड़ी वाइज़ फैमिली में हिकिड़ो चरियो भूख चवंदा असां सिंधी में, भूख माना इडियट खे। उन में उहो सॼी हिकिड़ी करप्ट कामूरनि जी हिकिड़ी फैमिली आहे ऐं उन्हनि में हिकिड़ो नौजवान आहे जेको डाइनिंग टेबल ते वेठा आहिनि, कचहरी सॼी फैमिली थी करे त कहिड़ो प्लाट वठिजे, बंगलो कारखानो लॻाइजे, हिननि पैसनि मां किथे किथे दुबई वञिजे, काॾे घुमणु वञिजे। उन में हिकिड़े खां पुछा कंदा जेको भूख आहे उन्हनि जी नज़र में, उहो चए थो त मां चाहियां थो तव्हां मूंखे पैसा ॾियो त मां ॿनी ॿारो कयां ऐं ॾांदनि जो जोड़ो वठां ऐं हारको कयां। पोइ सभु उथी था वञनि, मुतफ़िक़ चवनि था त हीअ असां में भूख आहे, छाकाणि त हिन खे असांजो जेको रवाजु आहे वहिंवार आहे करप्शन जो, उन में ई फिट न आहे। त हाणे ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरि काफ़ी माण्हुनि खे असां सुञाणियूं जेके उते काफ़ी अनईज़ी रहिया आहिनि, बल्कि उन्हनि खे चथरुनि में टोकनि में हू जेके नामनियाद सियाणा आहिनि सम्झंदा आहिनि त हीअ जेकॾहिं पैसा नथा ठाहे सघनि माना चरिया आहिनि, भूख आहिनि। त हाणे जीअं पार्टी जे अंदरि जेको कल्चर आहे उहो अहिड़ो हुजे जंहिंमें तव्हां प्रमोट कयो, उन माण्हू खे इनकरेज कयो जेको जीअं तव्हांखे प्रोग्राम जे शुरू में चयो त पाण बि खाए ऐं मथे ताईं बि पहुचाए ऐं हिकिड़ो सॼी चेन खे फॉलो करे उनखे वधीक शाबाश आहे, वाह वाह आहे ऐं उनजी इज़त या क़दुरु थिए। तव्हां पोइ गवर्नमेंट में फूड मिनिस्टर जेका सिंध जी हुई हिकिड़ो वॾो स्कैंडल रहियो, माना हिकिड़ो बदकिस्मती तव्हां ॾिसो त उहा लगातार 3-4 सालनि ताईं जेका फूड जो खातो हो उहो बिना वज़ीर जे, माना वज़ीर हुयो मौजूदु पर वज़ीर न वेंदो हो, फूड खातो हिकिड़ो 12 ग्रेड जो कोई नालो वठंदा हुआ जतोई उहो हलाईंदो, उहो सेक्रेटरी मुक़ररु कराईंदो, उहो ऑफिसर रखाईंदो, उन ठीके ते वरितो हो सॼो फूड खातो। ऐं जेकॾहिं इहा असां रिपोर्ट बि कयूंसीं, ॻाल्हियूं काफ़ी दफ़ा ऑन रिकॉर्ड टीवी ते चयोसीं ऐं हींअर बि केरु वञी जांच वठे त उनखे फूड खाते जा माण्हू ॿुधाईंदा त कहिड़ो जतो इहो जेको सॼो खातो 4-5 साल हलाईंदो रहियो। हा, त इन अंदाज़ सां तव्हांजा मामला हलिया आहिनि सिंध में। डॉक्टर साहब, अक्सर सणभन खातनि ते तकरार साम्हूं अचंदा, तव्हां सम्झो था जो सॼो सिस्टम जो बिगाड़ आहे, करप्शन जो मामलो आहे जेको मथां खां शुरू ताईं। ॾिसो न, हीअ हाणे महज़ करप्शन न आहे, हीअ हिकिड़ो क्राइम आहे। सिंध जे हवाले सां सिंध में हिकिड़ो क्राइम थी रहियो आहे। तव्हां सपोज़ कयो त चयो वियो त पोयनि 5 सालनि में जेको टेन्यूअर हो उन में सिंध जे तइलीम खाते खे 550 बिलियन जी ग्रांट्स मिलियूं। ग्रांट्स मतिलबु उनजी जेको बजट हो 550 बिलियन जेके आहिनि सिंध जा पैसा हुआ न, सिंध जे माण्हुनि खे टैक्स जी मद में या सिंध जे माण्हुनि जी एजुकेशन जी मद में सिंध पैसो। ईअं तव्हां सिंध जो जेको बि बजट ठहे थो इहो सिंधियुनि जो पैसो आहे जेको सिंध जे वसीलनि मां जुड़े थो, सिंध जे टैक्सिस मां। असां NFC में जेको पंहिंजो हिसो ॾियूं था उन मां जेका ख़ैरात मिले थी उन मां थिए थो, या तव्हांजा तेल गैस जा जेके ज़ख़ीरा आहिनि उन्हनि जी मद में जेका रॉयल्टी मिले थी उहा गॾिजी करे सिंध जी बजट ठहे थी। उन बजट जे अंदरि जेकॾहिं तव्हां ते पैसा ख़र्च नथा थियनि, तव्हांजा रोड रस्ता साई हालत में आहिनि, तव्हांजे बदियुनि जे अंदरि पोयनि ॾींहंनि में स्कैंडल आयो त ॾेपर हो, को ख़ुदि पीपल्स पार्टी जे माण्हुनि एहतिजाज कयो त 5 साल रोड्स खाते में कोई ॾेपर हिकिड़ो कोई एग्जीक्यूटिव इंजीनियर रहियो जंहिं माना हाणे बदियुनि में उन्हनि ॿुधायो त कोई रोड ठहियो ई कोन्हे, छाकाणि त मंज़ूर नज़र रखियनि वॾनि माण्हुनि जो ऐं उनखे आशीर्वाद हुई, को बि उन ते ख़िलाफ़ु एक्शन कोन्हे। ऐं नुक़सानु कंहिंजो थियो? बदियुनि जे माण्हुनि जो थियो न। उन्हनि जा जेके अरबा रुपया हुआ जेके उन्हनि जी कम्युनिकेशन ते, उन्हनि जे रोड्स ते, उन्हनि जे इंफ्रास्ट्रक्चर खे ठीकु थियण लाइ ख़र्च थियनि उहे हलिया पिया। डॉक्टर साहब, तव्हां ॻाल्हि कई क्राइम जी, क्राइम तॾहिं इनखे लेखिजे जॾहिं क्राइम करण वारा बि सम्झनि त असां वाकई ॾोह कयूं था, जॾहिं त हुनखे ॾोह त तसवुर ई नथा कनि, सम्झनि ई कोन था। उहो इन करे ॾिसो न, पीपल्स पार्टी खे जेसिताईं सिंध में सियासी चैलेंज न आहे, जॾहिं कॉम्पिटिशन ईंदो आहे न, माण्हू परफॉर्मेंस ठीकु कंदो आहे, उन में घणे हद ताईं ॾोह ख़ुदि असांजे जेके नेशनलिस्ट पार्टियूं आहिनि या असांजी उहे पार्टियूं जेके पीपल्स पार्टी जो अल्टरनेट थियण जी कोशिशि कनि थियूं, दावा कनि थियूं, उन्हनि खे परफॉर्म करणु खपे, उन्हनि खे माण्हुनि ताईं वञणु खपे। उन्हनि खे जेकॾहिं सिंधियुनि जे मफ़ाद अज़ीज़ आहिनि त उन्हनि खे कंहिं बि तरीक़े सां
महिनत करणी आहे उन्हनि जो मुतबादिल थियणो आहे उहो ॻाल्हियुनि ते न रुॻो लिखणो न मिसाल असां जो ॻाल्हायूं था सोशल मीडिया ते फेसबुक ते ट्विटर ते या मोबाइलनि ते इन सां कमु कोन्ह थींदो तव्हांखे माण्हुनि सां जुड़णो पवंदो जेकॾहिं सियासत करणी आहे हाणे उहा महिनत करण लाइ उन्हनि जो मुतबादिल थियण वारियूं क़ुवतूं तयारु न आहिनि पीपुल्स पार्टी जे अंदरि पीपुल्स पार्टी खे ॾिसो न एस्टेब्लिशमेंट जो बिल्कुलु सौ सिधो माना हिकिड़ो आशीर्वाद रहियो आहे जीअं MQM आहे पीपुल्स पार्टी ॿ वॾियूं फोर्सिस आहिनि एस्टेब्लिशमेंट सम्झे थी त जेकॾहिं इहे तव्हां -10 थियूं थियनि था हिकु वॾी अनारकी आहे कंहिं कंहिं सां माण्हू डील कंदा इन करे इहे 2 फोर्सिस ते इंटेक्ट रहनि हाणे उन में जेको बि मुतबादिल थियण जी कोशिशि कंदो उनखे ॾुखायूं थींदियूं उनखे महिनत करणी पवंदी पर उनखे करिणो आहे ऐं थी सघे थो त जेकॾहिं मुतबादिल को साम्हूं अचे त वक़्त जा हुकुमरान जेके हुकुमरानी कनि था आवाम ते इक़्तिदार जे ज़रिए वोट वठी अचनि था त शायदि उहे पंहिंजी कारकर्दगी खे बहितर करे सघनि या बहितर करण जी कोशिशि कनि त थी सघे थो सुभाणे उन्हनि जी जाइ न वालारजी वञे बिल्कुलु इहो थींदो ॾिसो न तव्हां हीअ जेको पोयूं आम चूंडूं थियूं आहिनि इन्हनि में पीपुल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे ॾाढो टफ टाइम मिलियो आहे इन्हनि ॻोल्हे सॼी सिंध मां जेके फ्यूडर्स हुआ माना चऊं पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे अवामी पार्टी आहे अवाम त वोट ॾिए थो जेको लोअर मिडिल क्लास जो माण्हू आहे जेको भली उन पर उहो जकड़ियल आहे वरी बि हिकिड़े उन क़बाइली सिरिश्ते में जंहिंजे अंदरि ज़ातियुनि जी बुनियादनि ते सरदारनि खे वोट पवनि था जेकॾहिं इन्हनि खे कंबर जे अंदरि इन्हनि खे मक्सी ऐं चांडिया 2 सरदार पाण सां मिलाइणा पिया तॾहिं वञी इन्हनि हुते इलेक्शन खटी आहे लाड़काने जे अंदरि हिन सां मुक़ाबिला टफ थिया आहिनि हाणे त पीपुल्स पार्टी खे सबक़ सिखणु घुरिजे घटि में घटि अवामी फ़ाइदे लाइ कमु करणु घुरिजे अवामी मफ़ादनि खे तरजीह ॾियणु घुरिजे हींअर माना वक़्तु वियो कोन्हे भई ठीकु आहे जेको पास्ट इज़ पास्ट पर फ्रॉम नाउ ऑनवर्ड सिंध जे अंदरि जेके बि डेवलपमेंट जेके आहिनि से गैर क़ानूनी भर्तियुनि जूं ॻाल्हियूं अचनि थियूं जाली आर्डरनि जूं ॻाल्हियूं अचनि थियूं त इहे इन्हनि ई खातनि मां जेके आहिनि से आर्डर निकिरनि था न उहे बि वरी ॿियो केरु कोन थो करे न तव्हां असां ॻाल्हि कयूं त केरु यकीन न करे उहो संदनि ई खातनि मां संदनि ई माण्हू ॻाल्हि करे रहिया आहिनि केतिरा असांजा जाली आर्डर वोट वठण खां जॾहिं 2013 वारी इलेक्शन खां अॻु में जेके भर्तियूं थियूं जॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत सिंध में ॿीहर जेको आहे सो उन्हनि जी ठही त पोइ वरी इन्हनि सभिनी भर्तियुनि खे इन्हनि गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो वोट वठण वक़्तु इहे भर्तियूं जेके आहिनि धड़ाधड़ थींदियूं रहियूं उन खां पोइ उन्हनि चयो त इहे सभु जाली भर्तियूं हुयूं बहरहाल पीपुल्स पार्टी खे होश खां कमु वठणु घुरिजे ऐं आवाम जे फ़ाइदे लाइ सोचणु घुरिजे वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए सुभाणे ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे